लालपुर जी फातिमीद फाउंडेशन थैलेसीमिया जे ॿारनि लाइ रत जो अतियो ॾियण जी अपील कई आहे। फातिमीद फाउंडेशन जे एडमिनिस्ट्रेटर सैयद मुस्लिम शाह चयो त कोरोना वायरस सबबि हू मोकलूं हुजण करे कैंपूं नथा लॻाए सघनि। हुन चयो त कोरोना जी सूरत हाल सां रत जी शदीद खोट पैदा थी वई आहे, जंहिं सबबि ॿारनि जूं हयातियूं दाव ते लॻल आहिनि। सैयद मुस्लिम शाह अपील कई त मासूम ॿारनि जी हयाती बचाइण लाइ संदन ऑफिस में रत जो अतियो जमा करायो वञे। फातिमीद फाउंडेशन थैलेसीमिया हेमोफीलिया जे ॿारनि जे लाइ सॼे मुल्क में कमु करे रही आहे। हिन वक़्तु कोरोना वायरस जे करे असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे, छो ब्लड कैंप्स असांजी लॻनि कोन थी। मासूम ॿार ॾिसो था पिया, उन्हनि खे असां ब्लड जे हवाले सां मोटाए नथा सघूं, छो कि हिन जी जान जो सर्वाइवल ब्लड आहे। सो हुन जे करे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे तव्हां सभिनी सियासी या समाजी माण्हू जेके बि आहिनि, सोशल एक्टिविटीज़ उन्हनि खे त ॻाइण जे सां जेको रत जे हवाले सां डोनर्स मोकिलनि, ताकी हिन ॿारनि जे सर्वाइवल लाइ असांखे विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।